एंटी करप्शन सखर की कार्रवाई। जाली भर्तियुनि इल्ज़ाम हेठ आयल खाते सखर जो मुलाजिम राणो खान भट्टी गिरफ्तार। खबर मूजिब एंटी करप्शन टीम सर्कल ऑफिसर असलम शेख की निगरानी में हेड मोहरद्दीन मोहम्मद टीम से गॾु कार्रवाई कंदे जाली भर्तियुनि इल्ज़ाम हेठ कॉलेज एजुकेशन सखर के सीनियर क्लार्क राणो खान भट्टी के गिरफ्तार करे हथकड़ी हणी ऑफिस आंदो वियो ऐं जिते खेसि कुर्सी ते विहारियो वियो। उन ॾिस में सर्कल ऑफिसर सखर असलम शेख ऐं हेड मोहरद्दीन मोहम्मद जो चवण हो त गिरफ्तार कयल जवाबदार 12/2011 में वॾी रिश्वत वठी जाली क्लार्क भर्ती कया हुआ। गैर कानूनी भर्तियों करे क़ौमी खज़ाने के पिण नुक़सान पहुचायो वियो। जवाबदार के अदालत में पेश कंदासीं जॾहिं त राणो खान भट्टी खां जांच जारी आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची